घोड़ाबारी जे वर शहर में कोरोना वायरस सबब बंद पियल स्कूलनि में तालीमी सरगर्मियों हिकु भेरो ॿीहर शुरू कयूं वयूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं गुलाम हैदर खट्टी जी ही रिपोर्ट। प्राइमरी स्कूल वर शहर में मौजूद आहियूं। जीअं कोरोना जे हवाले सां जीअं स्कूल बंद थिया हुआ सो कल खां इहो तदरीसी अमल शुरू थी वियो आहे। सो असां हिते मौजूद आहियूं। उस्तादनि खां पुछंदासीं हिते शागिर्द त तव्हां जेको स्कूल खुलिया आहिनि इन बारे में तव्हां छा चाहींदा? तइलीम बंद थियण जा कहिड़ा नुक़सान हुआ? कोरोना जी वबा जेका असांजे मुल्क में पहुती हुई, जंहिं न सिर्फ़ इंसानियत जो क़त्ल पर हिन पूरे मुआशरे जो ईअं सम्झो त जेके मुस्तक़बिल जा मामार हुआ, बचड़ा हुआ, उन सभिनी जो उन क़त्ल पे कयो। सिंध हुकूमत जी महिरबानियूं आहिनि जंहिं स्कूलनि खे खोलियो ऐं तव्हां असांजे आवाज़ खे पहुचाए पिया। असांजा स्कूल खुलिया आहिनि, असां ख़ुशि आहियूं। वही असांजी तइलीम में वॾो ॿारहं असर आयो आहे। असीं अपील था कयूं त सेहत खनी करे त असांजा स्कूल ॿीहर बंदि न कया वञनि। कोरोना वायरस छा बि हुजे पर असीं धरण आणी बि स्कूल बंदि करण न ॾियूं। बंद थी वञे असीं तालीम असांजी वई असीं कीअं डॉक्टर थींदासीं। हिकु साल हाणे असांजो स्कूलियूं बंदि थींदियूं त असां हर ज़िले में दवा हणंदासीं, पर हाणे असांजो स्कूलियूं न बंदि थींदियूं। महिरबानी। असांजे स्कूल साईं शरीफ मास्टर असांजे स्कूल बंदि थी वञनि तंहिं करे असांजे स्कूल खोलण चाहिनि था, वरी बंदि थींदा था, वरी असांजे करे असीं वरी स्कूल खोलाइण जी कोशिशि कयूं था। जीअं त स्कूल जो तदरीसी अमल 1 फरवरी खां शुरू थियो आहे, जॾहिं त तक़रीबन फरवरी 19 खां वठी फरवरी 20 खां वठी 21 સુધી स्कूल बंदि रहिया। हूअं बि त सिंध जो असांजी जेका सिंधी तइलीम आहे उहा हूअं बि तबाह आहे। तो जेको असांजो नुक़सानु थियो उहो तमामु वॾो हानिकार नुक़सानु हो। हाणे शुक्र अलहमदुलिल्लाह जीअं तदरीसी अमल शुरू थियो आहे त असां पंहिंजा जेके स्कूल खोले ॿार पढ़ायूं था। असीं सिंध गवर्नमेंट पाकिस्तान गवर्नमेंट खां इहो मुतालबो करियूं था त बराए महिरबानी करे जेको बि अमल थिए स्कूल बंदि न कया वञनि। 27 फरवरी 2020 खां वठी असांजा स्कूल बंदि थिया हुआ। वरी 1 फरवरी 2021 ते स्कूल खुलिया आहिनि। असांजो वास्तो उन्हनि एरिया सां आहे जिते अमूमन माण्हू अणपढ़ियल आहिनि ऐं उहे ॿारनि खे जेको मिलियल कमु हो सो यादि कराए न सघिया। हिन वक़्तु इहा हालत आहे जेको ॿार वापसि स्कूलनि में आया आहिनि, जेको मिलियल कमु हो उहो बि विसारे आया आहिनि। त हुकूमत खां इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे ॿीहर स्कूलनि जी तालाबंदी न कयूं।